हवा नथी ॾिसिजे पर महसूस थिए थी। आत्मा ॾिसिजे नथी पर जीवन ॾिए थी। जॾहिं हवा बि शिकिल हूंदी तॾहिं बि मौजूद हूंदी, पोइ परमात्मा जी हस्तीअ ते शक छो। ओम शांति। गुज़िरियल भाग में असां सम्झियो त निराकार जो मतिलबु वजूद न हुजणु नाहे, पर जिस्मानी शिकिल खां मथां हुजणु आहे। हाणे हिकु मिसाल ॾिसूं हवा जो। छा हवा कंहिं ॾिठी आहे? न, पर हवा मौजूदु आहे। हा, बिल्कुलु मौजूदु आहे। जॾहिं तेज़ हवा हलंदी आहे, वण लुॾंदा आहिनि, पन उॾामंदा आहिनि ऐं असीं चऊं था हिते हवा तेज़ आहे। हवा नज़र नथी अचे पर उन जो असरु नज़र अचे थो। अहिड़ी तरह आत्मा बि नज़र नथी अचे पर मौजूदु आहे। जिस्म मां आत्मा निकिरी वञे त जिस्म बि बेजान थी वञे। उन मां साबित थिए थो त हर का शइ जेका नज़र नथी अचे या गैर मौजूदु न हूंदी। हाणे सम्झूं जेकॾहिं आत्मा निराकार थी सघे थी त परमात्मा निराकार छो नथो थी सघे। उन राज़ खे ईंदड़ भाङे में वधीक सम्झंदासीं। ओम शांति शांति शांति।